टंडे जाम में ऑल प्राइवेट एजुकेशनल इंस्टीट्यूट्स ऑर्गेनाइजेशन पारां बोर्ड मुतासरन के इलाज सहूलतों फराम करण लाइ ॾींहं जी मुफ़्त तिबी कैंप लगाई वई। ऑल प्राइवेट एजुकेशनल इंस्टीट्यूट्स ऑर्गेनाइजेशन तलके हैदराबाद बहराड़ी पारां गवर्नमेंट प्राइमरी बॉयज़ स्कूल मीरपाड़े में बोर्ड मुतासरन के इलाज सहूलतों फराम करण लाइ हिक ॾींहं जी मुफ़्त तिबी कैंप लगाई वई आहे, जंहिं में माहिर डॉक्टरनि जी टीम मर्ज़नि जो मुआयनो कयो ऐं मुफ़्त दवाऊं ॾिनियूं वयूं। उन मौके ते ऑल प्राइवेट एजुकेशनल इंस्टीट्यूट जे अॻवान सिंध के मरकजी चेयरमैन एहसन हमीद, तलके हैदराबाद बहराड़ी के सदर अब्दुल्ला खान चयो त पहिरें मरहले में बोर्ड ऐं बरसातुनि जे मुतासरनि जे मदद लाइ मुख़्तलिफ़ ख़ानगी स्कूलनि पारां फंड, राशन ऐं कपड़ा गॾे करे ॾिना विया हुआ, जॾहिं त हाणे ॿिए मरहले में स्कूलनि में वेठल बोर्ड मुतासरनि लाइ मुफ़्त तिबी कैंप लगाई वई आहे। हुननि वधीक चयो त बोर्ड सबबि आवाम जे तकड़ी बहाली मुमकिन आहे, सरहदी वारा अॻिते अचनि ऐं मुतासरनि जी हर मुमकिन मदद कनि। असांजी तंज़ीम पारां जल्दी तलके बहराड़ी जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में ॿियूं बि तिबी कैंपूं लगाई वेंदियूं। उन मौके ते अख्तर रज़ा, सरफराज राजपूत, साजिद कुरैशी, जावेद सेलरो ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ।